22 नवंबर खितर शहर में दीनी जलसो आहे अदा। 22 नवंबर खितर शहर में दीनी जलसो आहे अदा। फ़ख्रे सिंध अल्लामा राशिद साहब ईंदो दिले रुबा। 22 नवंबर खितर शहर में दीनी जलसो आहे अदा। फ़ख्रे सिंध अल्लामा राशिद साहब ईंदो दिले रुबा। 22 नवंबर खितर शहर में आहे सदारत मुर्शिद साईं अब्दुल जब्बार अब्बासी जी। साईं शुएब ऐं कारी नज़र पिण आहे कई मेहनत ही वॾी। आहे सदारत मुर्शिद साईं अब्दुल जब्बार अब्बासी जी। साईं शुएब ऐं कारी नज़र पिण आहे कई मेहनत ही वॾी। तिन जे शफ़क़त साण अचे पियो क़ाइद तुंहिंजो मुंहिंजो मिठा। फ़ख्रे सिंध अल्लामा राशिद साहब ईंदो दिले रुबा। 22 नवंबर खितर शहर में दीनी जलसो आहे अदा। 22 नवंबर खितर शहर में साईं अताउल्लाह महर ऐं साईं हमादुल्लाह महर जिन सजाई महफ़िल प्यारे चमकी पवंदो खिपिरो शहर। साईं अताउल्लाह महर ऐं साईं हमादुल्लाह महर जिन सजाई महफ़िल प्यारे चमकी पवंदो खिपिरो शहर। शींहं जियां गज गोड़ कंदो जिते इब्ने ख़ालिद सुहिणो सदा। फ़ख्रे सिंध अल्लामा राशिद साहब ईंदो दिले रुबा। 22 नवंबर खितर शहर में दीनी जलसो आहे अदा। 22 नवंबर खितर शहर में ईंदा शहर सिजावल खां पिण आलिम बुज़ुर्ग फ़ैज़ ॾियण। क़ासिमी इस्माईल मिठो ऐं सालिह साईं बयान करण। ईंदा शहर सिजावल खां पिण आलिम बुज़ुर्ग फ़ैज़ ॾियण। क़ासिमी इस्माईल मिठो ऐं सालिह साईं बयान करण। रूह खे राहत मिलंदे ॾाढी माणींदे दिलड़ी ही मज़ा। फ़ख्रे सिंध अल्लामा राशिद साहब ईंदो दिले रुबा। 22 नवंबर खितर शहर में दीनी जलसो आहे अदा। 22 नवंबर खितर शहर में मुफ्ती अहमद राजड़ भी हिते जलसे जो शान थियो। अमीर ज़िले सांगड़ जो बे मेंगल आ मेहमान थियो। मुफ्ती अहमद राजड़ भी हिते जलसे जो आशान थियो। अमीर ज़िले सांगड़ जो बे मेंगल आ मेहमान थियो। हाफ़िज़ आलिम ईंदारो नक महफ़िल खे बख़्शींदो ख़ुदा। फ़ख्रे सिंध अल्लामा राशिद साहब ईंदो दिले रुबा। 22 नवंबर खितर शहर में दीनी जलसो आहे अदा। 22 नवंबर खितर शहर में जमियत जा थियो त्यार जियालो खिपर शहर ॾे हलणो आ। अहसन अल्लाह बख़्श चवे बस क़ाइद ॾिसणो ॿुधणो आ। जमियत जा थियो त्यार जियालो
खिपिर शहर दे हलणो आ अहसन अल्लाह बख्श चवे बस काइद दिसणो बुधणो आ जोश मुझे अमन ते आयो मेहमान सुहिणो सुहिणो मेहमान सुहिणो सुहिणो अखियूं तेरियूं ॾिसण सां हिकु जान सुहिणो सुहिणो अखियूं तेरियूं ॾिसण सां हिकु जान सुहिणो सुहिणो मां त अंबर हारिया